नाज़ी ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। खैरपुर नाथन शाह भरिसां खानपुर छुणे जो वटि तेज़ रफ़्तार ट्रक ऐं कार में टक्कर थी पई आहे। हिकु ॼणो फौत, औरतनि ऐं ॿारनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। डस हाईवे ते हादसे में फौती जी सुञाणप गुलहसन टियोणू तौरु कई वई आहे। संदसि लाश ऐं ज़ख़्मियुनि खे तालका इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ खैरपुर नाथन शाह भरिसां खानपुर जुणे जो रोड वटि तेज़ रफ़्तार ट्रक ऐं कार में टक्कर थियो आहे। हिकु ॼणो फौत ऐं औरतनि ऐं ॿारनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। के आगा कई पिया आहिनि। डस हाईवे ते हादसे में फौती जी सुञाणप गुलहसन टियोणू तौरु कई वई आहे। संदसि लाश ऐं ज़ख़्मियुनि खे तालका इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। खैरपुर नाथन शाह भरिसां खानपुर जुणे जो वटि तेज़ रफ़्तार ट्रक ऐं कार में टक्कर थी पई आहे। हिकु ॼणो फौत, औरतनि ऐं ॿारनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अपडेट मालूम कंदासीं खैरपुर जो रिपोर्टर या ब्रेकिंग न्यूज़ अवां से शेयर कयूं पिया। खैरपुर नाथन शाह भरिसां खानपुर जुणे जो वटि तेज़ रफ़्तार ट्रक ऐं कार में टक्कर थी पई आहे। हिकु ॼणो फौत ऐं औरतनि ऐं ॿारनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ ऐं नाज़ी अवां से शेयर कयूं पिया। इंडस हाईवे ते हादसे में फौती जी सुञाणप गुलहसन टियोणू तौरु कई वई आहे। अपडेट मालूम कंदासीं। खैरपुर नाथन शाह जो रिपोर्टर असलम शेख असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। आगा कजो इन हवाले सां असलम शेख। जी, खैरपुर नाथन शाह इंडस हाईवे ते खानपुर जुणे जो भरिसां कार जो ट्रक सां ज़ोरदार टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो गुलहसन पुट अब्दुल रज़ाक टियोणो थॾे ते फोत थी वियो ऐं मसूम ॿारनि ऐं औरतनि समेत 6 ॼणा हाजरा चांडियो, एहसान पपन, मुर्तज़ा मूमल, मुस्तफ़ा चांडियो सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी इलाज तालका अस्पताल खैरपुर नाथन शाह मुंतक़िल कयो वियो, जिते ज़ख़्मी जी हालत हुजण जे करे लाड़कानी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। कार सवार टंडो बागो खां गाजी खाड़ वञी रहिया हुआ। जी ठीकु आहे, वरी महिरबानी असलम शेख तफ़सील ॾिनो।